दोस्तों अॼु शमन अली मीराली जी धमाल आहे पेश तव्हांजे साम्हूं एल्बम नंबर 47। ऐं दोस्तनि खे ॿुधायूं त हीअ एल्बम जेको आहे तमामु बहितरीनु आहे ऐं हिन में धमाल जेका मूंखे तमामु घणी पसंदि आहे कासिर नवाज़ जी आहे। कलंदर जो मां फ़क़ीर आहियां ऐं हिन जो इख़बार जो फ़ोटू बि मूं वटि मौजूदु आहे, उहो बि तव्हांजे साम्हूं पेश कयूं था। हीअ इख़बार जो फ़ोटो आहे ऐं उन ई दौरान इख़बार मां वरितलु फ़ोटो आहे ऐं इंशाल्लाह ही तव्हांखे तमामु बहितरीनु वणंदो। हीअ एल्बम नेट ते बि न आहे, तव्हांखे हिकु हिकु धमाल ॿुधाईंदासीं ऐं दोस्तनि खे ॿुधायूं त हिन में असां को बि गीत शामिलु न कयो आहे वीडियो में। हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं दोस्तनि जा काफ़ी कमेंट्स आहिनि, उहे कमेंट शामिलु कयूं, उन खां बाद एल्बम ते हलंदासीं। पहिरियों कमेंट्स आहे शहबान सोलंकी भाउ लिखियो आहे ग्रेड वीडियो ऐं बाबर लाखो साहिबु लिखियो आहे 2003 में एल्बम आयल आहे। बाबर लाखो साहिबु बिल्कुलु सही लिखियो आहे, 2004 में एल्बम आयो आहे। ऐं हेठों दोस्त भाउ लिखियो आहे VIP। उन खां पोइ वरी बादशाह अहमद सोलंकी भाउ लिखियो आहे द फ़ोटू ॿई भला आहिनि। हसन अहमद मर भाउ लिखियो आहे ग्रेड वीडियो। शहबान सोलंकी भाउ लिखियो आहे नाइस 46 एल्बम। उन खां पोइ एम प्रोडक्शन वारे भाउ लिखियो आहे दोनों फ़ोटू अच्छे हैं। यूज़र वहीद भाउ लिखियो आहे 2003 में आहे। हसन अहमद मर भाउ बि लिखियो आहे नाइस। 2003 न 2004 जा एल्बम आहिनि, छो जो मूं वटि इख़बारुनि जो प्रूफ आहे, उन में तारीख़ूं आहिनि। थी सघे थो एडवांस वारो सिलसिलो हूंदो आहे न, त हिकु ॿ महीना अॻु में एल्बम अची वेंदो आहे। उन खां पोइ वरी वहीद भाउ लिखियो आहे वेरी नाइस पिक्चर। शहबान सोलंकी भाउ लिखियो आहे फ़ोटू ॿई भला आहिनि। सिराज अहमद लाचारी भाउ लिखियो आहे टाइटल में शायदि ग़लती आहे। न टाइटल में न आहे, इहो साल में लिखियो आहे, मां हेठि मथे करे सो ॾिसूं मजो परस्तार सुञाणंदा या न, सो वॾी महिरबानी सिराज भाउ। उन खां पोइ वहीद अहमद दिलू मोकिलियो आहिनि ऐं दोस्त हेठों लिखियो आहे अदा मुख़्तियार शीदी जा सेरा। अदा ठीकु आहे, मुख़्तियार शीदी जो गाननि जो हिकु ॿ एल्बम बचियो आहे थर जो, उन खां पोइ तव्हांखे इहो सेरनि वारा एल्बम ॾेखारींदासीं, ठीकु आहे भाउ। ऐं दोस्तनि खे हाणे धमालूं ॿुधायूं त हिन में धमालूं कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि। त पहिरीं धमाल आहे ग़ुलाम क़ादिर घायल जी लॻाओ नारे मिलके, उर्दू आहे। उन खां पोइ आहे कासिर नवाज़ जी शाइरी कलंदर जो मां फ़क़ीर आहियां। हीअ ज़बरदस्त धमाल आहे ऐं हिन में जेको साज़ धुन ज़बरदस्त आहे, मूंखे ॾाढी पसंदि आहे। उन खां पोइ आहे ग़ुलाम क़ादिर घायल जी कलंदर लाल है। उन खां पोइ आहे बशीर अहमद बुके जो, उन जी शाइरी आहे नारा मारो देश। हे थोरो सम्झ में नथो, सिराइकी में आहे शाइरी। उन खां पोइ ग़ुलाम क़ादिर घायल जी शाइरी आहे सभु छोड़ के कारोबार। उन खां पोइ आहे ज़ुल्फ़कार मंगी जी शाइरी आहे मस्तानी टोली में बलोची में धमाल आहे। बशीर अहमद बुके जो वरी शाइरी ॾिनी आहे दम दमादम पाँव में धमाल, सिराइकी आहे इहो। ग़ुलाम मोहम्मद गुल जी आहे शाइरी लाल कलंदर की नगरी में, उर्दू। उन खां पोइ बशीर अहमद बुके जो मेहंदी मस्त कलंदर लाल दी। ऐं उन खां पोइ आहे आ तू नचदा आ मलंगा, हे कासिर नवाज़ शाह जी शाइरी आहे। मुकमल एल्बम थी वियो। ऐं तव्हांखे एल्बम कीअं लॻो, का शिकायत कोई कमी पेशी कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधायो त का ग़लती या का अहिड़ी ॻाल्हि थी वई हुजे त। ऐं मुंहिंजो ॿियो चैनल बि आहे, उनखे बि सब्सक्राइब कंदा, सिंधी फोक म्यूज़िक चैनल आहे। ऐं अहिड़ा काफ़ी वीडियो ठाहींदो रहियां थो, इंशाल्लाह काफ़ी